औज़ुबिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों कल्ह जो ॾींहुं बिलाल काका जी शहादत खां पोइ सिंध में जेका सिचुएशन आहे, जेके हिते पूरी सिंध में जेके हालात ख़राब थिया आहिनि, थोरो उन ते तजज़ियो वठंदासीं ऐं इन जे लाइ पाण खे थोरो न घणो पोइते वञिणो पवंदो। अॼु खां 5000 6000 7000 साल पोयां वञिणो पवंदो। सिंधु माथरी जो जेको निज़ाम आहे, सिंधु माथरी जो जेको कल्चर आहे ऐं मुअनि जे दड़े जी जेका सकाफ़त आहे, उनजी तहज़ीब जेका आहे, थोरी उन खां रहनुमाई वठणी पवंदी। दोस्तों सिंध अमन जी धरती आहे ऐं हर इंसान जेको चङो हूंदो, सम्झ वारो हूंदो, उहो बहितर इन ॻाल्हि खे सम्झंदो त अमन अमान जेको आहे उहो बरक़रार रखिजे। इहा ई सोच असांजा जेके पुरख हुआ, उन 7000 साल अॻे जे उन्हनि सिंधी जवाननि पूरी दुनिया में हिकिड़ो पैगाम हलायो ऐं उन जे लाइ वधि खां वधि जेके आहिनि कोशिशूं कयूं ऐं हथियारनि जी जेका रोकथाम आहे उन ते ज़ोर ॾिनो। अॼु बि मुअनि जे दड़े जे उन जे दीवारनि ते पाण वेंदासीं त उहे जेके चिट आहिनि उहे वाज़े पाण खे ॿुधाईंदा त असां अमन जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं अमन दुनिया में बरक़रार रखण जे लाइ असां छा छा न कयो आहे। मुअनि जो दड़ो तारीख़ में जेकॾहिं इहे पढ़ंदा त मुअनि जे दड़े जी हिस्ट्री जेका आहे उहा हिकिड़ी मालामाल ऐं हिकिड़ी तरक़ी याफ़्ता हिस्ट्री आहे। उन टाइम ते सिंध मुअनि जे दड़े में जेका तरक़ी हुई, शायदि उहा अॼु बि पाण वटि कोन्हे। हुननि काफ़ी अहिड़ियूं इनक़िलाबी जेके आहिनि इजातूं कयूं, पर किथां बि उन्हनि आसारनि मां किथां बि इहा शायदि कोन मिली आहे जो हिननि को अहिड़ो जंगी औज़ार जेको आहे जो तयारु कयो ऐं जंगी औज़ार जेके आहिनि मुतारिफ़ कराया। इहा शायदि अव्हांखे मुअनि जे दड़े जे कंहिं बि आसार मां कोन मिलंदी। दोस्तो असांजी जेका ही धरती आहे उहा हिकिड़ी अमन जी धरती आहे। अमन बरक़रार रखणु हिकिड़ो ॾुखियो जेको आहे सो कमु आहे, ॾुखियो अमल आहे। अमन हुते हूंदो आहे जिते इंसाफ़ हूंदो आहे, जिते इंसाफ़ जी जेका आहे हुकमरानी हूंदी आहे, इंसाफ़ जी जेका बालादस्ती हूंदी आहे, अमन हुते हूंदो आहे। अॼु खां 7000 साल पहिरियां मुअनि जे दड़े में उहो इंसाफ़ बरक़रार हो। उन टाइम ते कंहिं हथियार खां जेका आहे सा सज़ा कोन ॾिनी वेंदी हुई। को मुजरिम हूंदो हो, ॾुआरी हूंदो हो, त उनखे जेको निज़ाम हो इंसाफ़ जो या कोर्ट जो जेको निज़ाम हो, उन तहत उन्हनि खे सज़ा ॾिनी वेंदी हुई। पर उन्हनि खे जेको आहे सो काठ उभो करे उन ते जेको आहे सो ॿधो वेंदो हो, पर कंहिं हथियार सां या फांसी जे ज़रिए कॾहिं बि जेका आहे सा उनजी जान कोन वरिती वेंदी हुई। असांजी धरती उहा अमन जी धरती आहे। दोस्तो जहिड़े नमूने सां हिते सिचुएशन क्रिएट थी आहे
मूंखे त जेका असां उन मां काफ़ी अहिड़ा जेके दिमाग़ मंझि जेके विश्वास जाॻनि था त असीं कहिड़ी तरफ़ वञी रहिया आहियूं, किथे असां वटि उहे आलमी साज़िशूं त कमु कोन कनि, या क्यों कई जेके ॿियूं अहिड़ियूं जेके अनासिर आहिनि जेके उहे उन मां फ़ाइदो वठणु चाहिनि था। दोस्तो हर को अकुल सम्झ वारो आहे ऐं लाज़मी कोन्हे कि अफ़गानी क़त्ल कयो, नाजाइज़ी कई, ॾाढाई कई, सभु जेको आहे सो तमामु बुरो कयो उन इंसानियत लेवल ते। ऐं हिकिड़ी महिमान क़ौम थी करे हिते रही करे जेका उन चवंदा आहिनि त उठ उहो जानवर जे वण खां ॿधबो आहे उन खे खाईंदो आहे। नांग खे जेके पाले पाले माण्हू जेको आहे सो खीरु पीआरे वॾो कंदो आहे उहो जेको सो ॾंगींदो आहे। अॼु अफ़गानियुनि उहो कमु कयो आहे, तमामु बुरो कयो आहे। पर असीं सम्झ वारा आहियूं, असांखे सम्झणु खपे त असीं छा पिया करियूं। दोस्तो करे हिकिड़ो ऐं भरे ॿियो, इहो किथे जो कानून आहे ऐं इहो किथे जो कानून आहे। कंहिंखे महिमान करे घर में वठी अचो ऐं पोइ वरी जेको आहे हुन सां ॾाढाई करियो, इहो तमामु ग़लति आहे, इंसानियत जे ख़िलाफ़ु आहे। असांजे जेके वॾड़ा अमन जे लाइ, इंसाफ़ जे लाइ ऐं मोहबत ऐं कुर्ब जे लाइ जेके पूरी दुनिया में सुञाता वञनि था, उन्हनि जे रूहनि खे कहिड़ो पैगाम पुॼंदो, हिन दुनिया ते कहिड़ो पैगाम पुॼंदो त सिंधी छा आहिनि। जेकॾहिं अफ़गानी अव्हां खे ॿाहिरि कढणा आहिनि, बिहारी अव्हां खे ॿाहिरि कढणा आहिनि, या ॿियूं जेके बि गैर सिंधी आहिनि उन्हनि खे अव्हां खे ॿाहिरि बेदख़ल करिणो आहे त पहिरियां हिन सिंध गवर्नमेंट जा जेके या सिंध जी जेका पार्लियामेंट आहे, पहिरियां त उन्हनि खे जेको आहे सो पार्लियामेंट खां ॿाहिरि कढो। लीगल तरीक़ो जेको आहे उन ते अचो, मजबूर करियो पंहिंजी गवर्नमेंट खे। जेकॾहिं अव्हां खे पंहिंजे वतन खां, पंहिंजे प्यारनि खां, हिन धरती सां जेकॾहिं मोहबत आहे त उहो करे ॾेखारियो। आउं अव्हां सां गॾु आहियां, हर अमन पसंदि माण्हू अव्हां सां गॾु हूंदो। हीउ सिंधी त ठहियो पर पूरी दुनिया जा माण्हू अव्हां सां गॾु हूंदा जेकॾहिं हक़ इंसाफ़ जी ॻाल्हि ते जेकॾहिं हूंदा। जेकॾहिं हक़ इंसाफ़ जेकॾहिं अव्हां छॾे ॾंडे ऐं ज़ोर जो जेकॾहिं अव्हां इस्तेमालु कयो त दुनिया उन अफ़गानी खे न, उन ॿिए अहिड़े गहरे खे न, अव्हां खे बुरो भलो चवंदी। इहो ईगो ऐं जेका कावड़ आहे उहा उन्हनि माण्हुनि ते ॾेखारियो जंहिं उन्हनि खे हिते आणे आबाद कयो, जंहिं उन्हनि खे घटियूं ॾिनियूं, जंहिं उन्हनि खे हिते जेको आहे सो हेतिरा साल जेको आहे सो खारायो पीआरियो। अॼु असांजी गवर्नमेंट सिंध असेंबली मौजूदु आहे, असीं को बि डिसीशन जेको आहे सो वठी सघूं था। अचो पार्लियामेंट खे मजबूर करियूं। बाक़ी इहो सोना इंसाफ़ न आहे, कतई इहो इंसाफ़ न आहे त कंहिं ग़रीब जो जेको आहे सो दुकान साड़ियो वञे, या कंहिं ग़रीब जी जेका आहे सा जान वरिती वञे, या कंहिं बेगुनाह ते तशदुद कयो वञे। इहो कॾहिं बि इस्लाम में ऐं असांजे हिन सिंधी कल्चर में शामिल कोन्हे। दोस्तो थोरो सोचो। मौला अली जो हिकिड़ो कौल आहे, कावड़ में को बि फ़ैसिलो जेको आहे अव्हां जे फ़ाइदे जो कोन थो थी सघे। कावड़ में वरितल फ़ैसिला अक्सर जेके आहिनि ग़लति हूंदा आहिनि। थोरो सधे दिमाग़ सां अची ऐं हिन ॻाल्हि ते गौर ऐं फ़िक्र करियो। अव्हां खे जेकॾहिं मोहबत आहे पंहिंजी सिंध सां त अचो निकिरो ॿाहिरि, पुरअमन निकिरो ॿाहिरि ऐं उन असेंबलियुनि खे ॿाहिरि कढो
जेके अवां खां डिसएग्री आहिनि। अवामी हुकूमत आहे, हुकूमत असांखे करणी आहे। या पार्लियामेंट में हुते सिंध असेंबली में जेके वेठा आहिनि उन्हनि कोन्हे करणी, उन्हनि खे त नुमाइंदो करे अॻवान करे असां मोकिलियो आहे, पर डिसीजन जेके आहिनि अवाम जा हलंदा। असीं उन्हनि खे क़ाइल करियूं, असीं उन्हनि खे जेको कंध में रसो विझी जेको आहे उहे फ़ैसिला वठूं, ऐं गॾु आहियां अव्हां खां। बाक़ी जेको अवी करे रहिया आहियो इहो इंसानियत जे ख़िलाफ़ आहे, इंसानियत जे ख़िलाफ़ आहे। दोस्तो, अवां सभिनी सिंधी भाउनि खां इहा इल्तिजा आहे, महिरबानी करे इहा जेका खाना जंगी ऐं जेको इहो सिस्टम अवां शुरू कयो आहे इहो कंहिं बि पढ़ियल लिखियल मुआशिरे खे शोभो नथो ॾिए। हिकिड़े पढ़ियल लिखियल सोसाइटी आहे उन तरफ़ अचो ऐं गौर फ़िक्र करियो। ईअं कॾहिं बि जज़्बात में मसइला हल कोन थींदा आहिनि। अचो रोडनि रस्तनि ते निकिरो, असीं सभु अवां सां गॾु आहियूं। सिंध जो बचो बचो निकिरे, औरतुनि सूधो निकिरो, असीं निकिरण जे लाइ तयारु आहियूं। करियो कॉल। बाक़ी जेको इहो फलाणी होटल बंदि करायो या इलाण करायो, इहो कॾहिं बि कंहिं बि इस्लामी तोड़े सिंधी या का इंसानी मुआशिरे में कंहिंखे बि इजाज़त कोन्हे। हू अफ़गानी को हिते इलीगल तरीक़े सां कोन्हे, हुननि खे बि असांजी गवर्नमेंट ॾियारियो आहे। अॼु असीं ॾंडा खणी ऐं उन्हनि खे जेको भॼायूं था। जेकॾहिं भॼाइणो आहे त लीगल तरीक़ो इख़्तियार करियो सुणा। ऐं सभिनी अवां भाउनि खे इहा रिक्वेस्ट कंदुसि, महिरबानी करे जेको बि सिचुएशन क्रिएट आहे इनखे काबू में रखो। पाण सभिनी जो नुक़सानु आहे ऐं इन में कॾहिं बि चङाई कोन थी सघंदी। अस्सलाम वालेकुम दोस्त।